innal hamdalillah nahmaduhu wa nasta'inuhu man yahdihillahu fala mudilla lahu wa man yudlil fala hadiya lahu wa ashhadu an la ilaha illallah wa anna muhammadan abduhu wa rasuluh. Amma ba'du, fa'udhu billahi minash shaitanir rajim. Qul innama ana basharun mithlukum yuha ilayya annama ilahukum ilahun wahid. فمن كان يرجو لقاء ربه فليعمل عملا صالحا ولا يشرك بعبادة ربه أحدا. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. अल्लाह ताला जा बेहद वसा एहसान इनाम इकराम जमाल से मुख्य वहाँ के मिटनी के पाने पाक कर में हाजिर थी तौफीक बख्शी एक बे के कुरान सुन्नत गाल बुधण बुधाण की तौफीक बख्शी बस न रब का दुआ गुरु दादे जेको से एक बे के बुधायूं पे अल्लाह से असा करे जे मथा अमल करी तौफीक अता फरमाए। असल गाल फिरी सिरी अचे थी त अमल इंसान जो केतिरो आहे पर में वालैस लिल इंसान इल्ला मा सा माण्हू के कम पंहिंजी महिनत दी। फमन कान यरजू लिका रब्बिही फलियअमल अमलन सालिहा। अल्लाह ताला फरमाया तो तव्हां मां जे माण्हू जो इहो यकीन आहे ईमान आहे मूंखे हिन दुनिया मां लॾणो आहे मूंखे मुंहिंजे मालिक सां मुलाक़ात करणी आहे त बसि हिकिड़ो उनखे हुकुम आहे त फलियअमल अमलन सालिहा अमल घणा करे सुठा अमल करे सुहिणा अमल करे। वरी मशहूर हदीस मुबारक आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया तो जेको माण्हू अमल जे मैदान में पोइते रहिजी वियो न ॿी का बेड़ी शइ कान्हे जेका हुनखे अॻिते करे। इंसान खे अॻिते करण वारी शइ अमल आहे इज़त ॾियारण वारी अज़मत जा बाक़ी दुनिया में जेके बि इज़तूं अज़मतूं सहूलतूं सकूनतूं उहदा मनसब पर में ये तारसियत वक़्त सां गॾु थी सघे थो इहे शयूं सुभाणे जो सिज उभरे त हाणे का बि शइ न हुजे जेकॾहिं हूंदी बि सही त फानी दुनिया ते हूंदी अॻिते त का शइ कान्हे का। से मुस्लिम किताब ज़ुहद जे पहिरें पहिरें बाब में जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे पाण फरमाए त बंदो त चवे मुंहिंजो माल पर हक़ीक़त आहे त माल उन जो उहो ई आहे जेको खाधई जेको पीतई जेको पातई ॿी का शइ उनजी कान्हे का। पाण खे फरमायो जॾहिं कांधी उनखे कबर में लटे मोटंदा का शइ गॾु कान्हे सिर्फ़ु अमल। ये सब ॻाल्हियूं मूंखे तव्हांखे नसीब थियूं ख़बर ई कोन्हे थिए ज़िंदगी तो सिज केॾी महिल थो लही वञे मौत केॾी महिल थो कड़के न मौत ले को वक़्तु मुक़ररु न उमिरि मुक़ररु न जॻह मुक़ररु न टाइम मुक़ररु अमा तदरी नफ़्सुन बिअय्यि अर्ज़िन तमूत तव्हां मां कंहिंखे ख़बर ई कोन्हे त मौत किथे थो अचे। जॾहिं अची इहो फरमाया इनमा तकुनु युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूजिम मुशय्यदा तव्हां पंहिंजे माम में केॾा महफ़ूज़ जो खणी करे किलनि में पंहिंजो पाण खे महफ़ूज़ करियो जॾहिं मौत ईंदो न लम्हे भर जे लाइ पोइ ते कोन थींदो। तव्हां सोचो पिया हीउ बि करिणो आहे हीउ बि करिणो आहे हीउ बि करिणो आहे पर मौत तव्हांजे पोयां लॻल आहे टाइम जेको आहे उन ते तव्हांखे हितां खां लॾणो आहे पर में तयारी कयो अमल पाण सां गॾु घणे खां घणा गॾु खणी करे हलो आमाल सालिहा। जॾहिं इहे ॻाल्हियूं ॿुधूं था त खोड़ सारा अमल ज़हन में अचनि था कहिड़ा कहिड़ा अमल कयूं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हदीसनि में पढ़ूं था त मुख़्तलिफ़ अमाल मुख़्तलिफ़ फ़ज़ीलतूं आहिनि पर पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन सदके जी वॾी फ़ज़ीलत बयानु कई आहे वॾी फ़ज़ीलत
कुरान हकीम में बड़ी फजीलत। पर मन दल्लज़ी युक़रिदुल्लाह क़र्ज़न हसना फ़युज़ाइफ़हु लहू अज़आफ़न कसीरा। ये को सदको ही खैरात अल्लाह जी राह में खर्च करना है, ये खर्च करण कोने, ये अल्लाह के कर्ज ॾियणा। अज थोरो ॾियो, सुभाणे घणो वठो। इज्जत को ही खैरात एॾो फज़ीलत वारो भला अल्लाह ताला फरमाए तो हे केरा तमाम जेको अल्लाह के कर्ज ॾे, अल्लाह वरी उनखे वधाए ॾींदो। केतिरो वधाईंदो? फरमे कमसल हब्बतिन अंबतत सबअ सनाबिल फी कुल्लि सुंबलतिन मिअतु हब्बा। जे हिकिड़े दाणे मां वधी करे 700 दाणा था थियनि। पर में अल्लाह तव्हांजे सदके के तव्हांजे खैरात के 700 गुना वधाए करे तव्हांखे ॾींदो। सभु ॻाल्हियूं ॾसियूं पिननि थी कमु कयो, हिन में नुक़सानु कोन्हे, हिन में फ़ाइदो। बल्कि अञा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका रग़बत ॾियारी न मूंखे तव्हांखे सभिनी इंसाननि खे मुसलमाननि खे सदको कयो। सदके जी एॾी वॾी फज़ीलत आहे। इसी किताब से बुखारी में किताब ज़कात में बाब सदक़त मिन कसबिन तय्यिबिन नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया जेकॾहिं बंदो ने हिकिड़ी खजूर ख़र्च थो करे, हिकिड़ी खजूर, हिकिड़ी खारक, ऐं सम्झो त जेकॾहिं रुपए में 16 आना न, हिकिड़ो आनो चवनि हिकिड़ी खजूर जी क़ीमत आहे, अञा बि महांगी आहे, खजूर त उन खां बि सस्ती आहे। पर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका मूंखे अव्हां खे जहिड़ो हाल अथव, अल्लाह जी राह में थोरो घणो ख़र्च कयो, इन शइ जी रग़बत ॾियारे पाण फरमायूं। ख़बर अथव सदके जो मक़ाम छा आहे? अल्लाह जी राह में जेको माण्हू हिकिड़ी खजूर हिकिड़ी खारक ख़र्च थो करे, इन जो मक़ाम छा आहे? पाण फरमायूं बंदो जॾहिं हिकिड़ी खारक ख़र्च थो करे, अल्लाह वटि इन खारक जो एॾो वॾो वक़ार ऐं मक़ाम आहे। रब से उनखे पंहिंजे साॼे हथ सां वसूल थो करे। अल्लाह जा 2 हथ साॼा, पर इज़त ऐं तज़ीम ख़ातिर ॾसो पियो वञे अल्लाह जी राह में ख़र्च कयल हिकिड़ी खारक बि घटि कान्हे। अल्लाह अॻिते वधी करे बंदे खां साॼे हथ सां वसूल थो करे। वरी अॻियां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त रुगो वसूल कोन थो करे, बल्कि ने हिकिड़ी खजूर के हिकिड़ी खारक के जेका बंदो अल्लाह जी राह में ॾे थो, अल्लाह इन खे पाले थो। ईअं कोन्हे त बंदे अॼु खजूर ख़र्च कई त क़यामत में उनखे खजूर मिले। पंजे बंदे जे 5 रुपया ख़र्च कया त महशर जे मैदान में उनखे 5 रुपया ई मिलनि। फरमाई न, तव्हांजी हिकिड़ी खजूर के हिकिड़ी खारक के अल्लाह ईअं वधाए थो, ईअं रब से उनजी तरबियत करे थो, परवरिश करे थो, उनखे पाले थो। नबी फरमाया जे तव्हां वञो न कंहिं माण्हू को शौक़ जो, को ख़फ़्त जो, को घोड़े जो बच्चो रखियो हुजे, घोड़े जो फर, केॾी ख़िदमत कंदा आहियो, हालांकि हीअ त उहो ख़फ़्त आहे शायदि ई को करे, महांगो तरीन शौक़। पर में तव्हां मां को माण्हू न शौक़ करे घोड़े जो नंढो हिकिड़ो फर रखे उनजी ख़िदमत करे, तव्हां इन खां कई गुना वधीक अल्लाह बंदे जिन सदके जी ॾिनल खजूर जी रब सी तरबियत करे थो, रब सी उनजी परवरिश थो करे, इनखे पाले थो। हता जो नबी सी फरमाया जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो, हीअ बंदे जी खजूर हत्ता तकून मिस्लल जबल, खजूर हेतिरी, पर जॾहिं माशर जे मैदान में बंदे खे हुनजो उजूरो मिलंदो, बदिलो मिलंदो न, इहा खजूर एतिरी कान हूंदी, पाण घर में जबल जहिड़ी हूंदी। तुरड़ो कयो जबल जहिड़ी आख़िरत में हुनजो बदिलो वठो। ये सभु ॻाल्हियूं न ॾिसी छो कयूं? छो ॾिसूं सदको कंदा कयूं, सदके जी वॾी फज़ीलत आहे। अच्छा हाणे इहे सभु ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ वरी हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि आहे, अल्लाह ताला मूंखे वहांखे सम्झी सभु ॻाल्हियूं प्रोग्रामनि में, जलसनि में, दर्सनि दुरुसनि में हिक ॿिए खे छो था ॾिसूं त हीअ करण जा कम आहिनि, हीअ नेकियूं आहिनि, हीअ असांजे अल्लाह खे वणंदड़ आहिनि। हिननि जी तालीम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॾिनी आहे। असीं हिन शयुनि खे अहमियत ॾियूं, हीअ अमल कयूं, ऐं पंहिंजो हमेशह जो घर जेको असांजो आख़िरत में उनखे संभालियूं। हिते थोरो अरसो रहंदासीं, अॻियां असांखे वॾो वक़्तु ॻारणो आहे, वरी उन वॾे वक़्त जी तयारी कयो, हीअ कमु कयो। त सदके जे अंदरि वरी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿिया खोड़ सारा कम दसिया, हीअ सभु सदको अथव। हीअ जेको चवंदा आहिनि अल्लाह ताला खजूर खे वधाए क़यामत ॾींहुं तव्हांखे जबल जेतिरी करे ॾे, हीअ रुगो पैसनि जो ख़र्च कोन्हे, अल्लाह जंहिंखे ॾिने उहो ख़र्च करे। जे तव्हां जा को ग़रीब आहे कंहिं वटि कोन्हे त ॿिया बि करण जा खोड़ सारा कम आहिनि, उहे सभु सदके में शुमार, उहे सभु सदको आहिनि। हुननि खे नेकी सम्झो, नेकी सम्झी करे कयो।
इन कमनि खे नंढो न सम्झो। हाणे चंद शयूं तव्हांजे साम्हूं रखां थो, अमल वॾा वॾा आहिनि बि सफ़ा सोला, अजर बि तमामु वॾो अथनि, पर जे असीं माशरे जो जाइज़ो वठूं था न, असीं उहे कयूं ई कोन था, असीं उन अमलनि खे अमल सम्झूं ई कोन था, उन अमलनि जी अहमियत इज़त हैसियत खां असीं वाक़िफ़ ई कोन। जो पहिरियों अमल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान, तव्हां कंहिंखे थोरो पाणी जो ढुकड़ो ॾियो न, इहो बि सदको आहे। हदीस किताब सुनन तिरमिज़ी में अब्वाबुल बिर्रि वस्सलाम में बाबु मा जा फी सनाइल मारूफ, नबी ने फरमाया फरागुक मिन दल्बिक फी दल्बि अखीक लक सदका। को वॾो खूह न, को वॾो नलको न, को वॾो ट्यूबवेल न, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तव्हां पंहिंजे दिले मां, तव्हां पंहिंजे मट मां जो कंहिंखे थोरो पाणी जो ढुकड़ो कढी करे उनखे थां में ॾियो था, इहो बि सदको। इन जी बि वॾी अहमियत आहे। उन्हारे खे तव्हां पाणी पियारियो, वॾी फज़ीलत वारी ॻाल्हि आहे। तव्हां रोड ते आहियो, ऑफिस में आहियो त मस्जिद में पाणी जा ॿ कूलर रखी छॾियो, रोड ते तव्हांजो दुकान आहे, पाणी रखी छॾियो, त किथे बि पाणी जो ख़र्च कयो, फरमाई सदको, ऐं को नंढड़ो सदको आहे, असांजी तवजो ई कोन्हे। फरमाई इहा एॾी वॾी नेकी अथव। हदीस किताब से बुखारी में किताब सकाया, इमाम साहब बाब अंदर बाब फज़ल सक़ील मा, किताबुल मसाक़ात बाब फज़ल सक़ील मा। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया कंहिं दौर में हिकिड़ी औरत हुई, हिकिड़ी माई हुई, वॾी गुनाहगार हुई, ईअं खणी चऊं त अज़ाब जी हक़दार हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिकिड़े ॾींहुं गस वठी करे वेही पे, उन गस में खूह जे किनारे ते हिकिड़ो कुती जो नंढो गुलर ॾिठो, जेको ॾाढो उञारो हुजे। पाण घर में उन जे करे हुनजी ज़ुबान ॿाहिरि निकिरी आई आहे, और ज़ुबान ज़मीन ते हणे पियो, ज़मीन खे लके पियो उन जे करे। उन माई ॾिठो, उन माई खे तरस आयो, रहम आयो, उन देरी को उनखे खूह विझो, उन में पंहिंजी चादर पोती या जेको कुझु हो न उहो अंदरि मोकिले, अंदरां जॾहिं उहो आलो थी करे निकितो, उनखे न पूड़े, उन कुती जो जेको नंढड़ो गुलर हो न, उन जे वात में थोरा पाणी जा चंद फुणा विधा, इहे हिकु ॿ चकर कयो, उहो गुलर जेको उञारो हो न उन जी उञ लही वई। नबी जी फरमाईंदा व शकर अल्लाहु लह, अल्लाह इन माई जे इन कम जी वॾी इज़त कई, वॾी क़दर जी नज़र सां ॾिठो, हता जो फग़फ़र लह, माई जा हयाती जा सभु गुनाह धोपी विया। कम केतिरो तो फरमाई पाणी ॾियणु कंहिं उञारे खे, माण्हू आहे, जानवर आहे, पखी परिंदो, कंहिंखे बि। जो हदीस में अल्फाज़ सहाबा किराम पुछण लगा, इन लना फिल बहाए में अजर, अल्लाह जे रसूल छा असां भला जानवरनि खे पाणी पियारियूं, इन में बि सवाब थींदो? पाण पर में हर साह वारे खे कंहिंखे बि तव्हांजे हथां पाणी जो ढुकड़ो मिले थो, ही वॾी नेकी अथव, ही सदको अथव। खजूर वधी जबल जहिड़ी थींदी, पाणी जो ढुकड़ो तव्हां कंहिंखे ॾियो न, इहो सदको आहे, क़यामत ॾींहुं अल्लाह तव्हांखे वॾो हिन जो बहितरीन बदिलो अता कंदो। असांजे माशरे में तवजो कोन्हे। नबी करीम सलाम फरमायो वण पोखींदा कयो, वण ज़मींदार आयो तॾहिं बि पोखियो, हारी आयो तॾहिं बि पोखियो, घर जे अॻियां पोखियो, मस्जिद जे अॻियां पोखियो, दुकान जे अॻियां पोखियो, मेवे वारो वण पोखियो, छांव वारो वण पोखियो, हालांकि वण पोखण में ख़र्च बि कोन्हे। फरमाई नेकी वॾी अथव, उहे नेकियूं जेके सफ़ा सस्तियूं, सवाब तमामु घणो, पर बेख़बरी जे करे, बेसमझी जे करे, बेइल्मी जे करे कयूं कोन था। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया हदीस किताब सही बुखारी में किताबुल अदब में बाब रहमतिन नास बिल बहाइम, हदीस किताब से मुस्लिम में, इन खोड़ सारे किताबनि में हदीस वज़ाहत मौजूद है। नबी जी फरमाया तव्हां मां कंहिं माण्हू वण पोखियो, वण में मेवो थी आयो, पर में कंहिं माण्हू खाधो जंहिं पोखियो उनखे सवाब थींदो। चलो इजाज़त वठी करे न खाधे, हिकिड़े माण्हू अची चोरी को मेवो पटे करे खाधो, हाणे पर में खाधो त चोरी, पर पोखण वारे खे पोइ अजर मिलंदो। नबी ने फरमाया को पखी अची वेठो, पखी उतां उन मेवे खे चुगियो चकई, पाण पर में पोखण वारे खे इन जो अजर थी वियो। पाण पर में जेकॾहिं को दरिंदो आयो, को जानवर आयो न अची उन उतां थोरो खाधो न, पोखण वारे खे इहो अजर थी वियो। हता के नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया के कहिड़े तरीक़े सां इन वण मां फ़ाइदो ॾियो, को छां में वेठो, के टारी बनी करे ॾंदण ॾियो, कहिड़े बि तरीक़े सां इन वण मां माण्हू फ़ाइदो वठनि पिया। पाण फरमायूं ही पोखण वारे जे लाइ सदको आहे, सदके वारो सवाब हिनखे मिले पियो इन वण पोखण जे नतीजे में।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन एतरी रग़बत ॼारी असीं निशन का मागी परे थी विया आहियूं। हदीस किताब अल अदब वल मुफ़रद में बाब इस्तिनाअल मारूफ में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाने कान घर में जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे ख़बर पए न क़यामत अची वई आहे ऐं हुनजे हथ में हिकिड़ो बूटो आहे जेको पोखे पियो, ख़बर पइजी वयुसि क़यामत अची वई आहे, क़यामत वारा मामला ज़ाहिर थी चुका आहिनि, पर पाण घर में जेकॾहिं सम्झे थो न क़यामत मूं ताईं पहुचे या वाक़े थिए इन खां अॻु में आऊं हीउ बूटो पोखे सघां थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया फल यग़रिसहा, उनखे खपे त बूटो पोखे वठे। माना क़यामत जा मामलात अचनि न तॾहिं बि हिनखे अल्लाह जे मौक़ो ॾिनो आहे न वण पोखे, बूटो पोखे, वॾी नेकी आहे। असहाब सॻोरा इन नेकी खे एॾी अहमियत ॾींदा हुआ जो नबी सिंह मरूफ साहब सैयदना अबू दरदा रज़ी अल्लाह तआला जन हदीसनि जा किताब पढ़िया उन्हनि खे ख़बर आहे कमाल दर्जे जो माण्हू, नबी सिंह जी मजलिस जा सभु असहाब कमाल दर्जे जा, पर ही वरी उन्हनि में बि नुमाया किरदार वारो माण्हू। बुखारी शरीफ में चए तो सही बुखारी में किताब सौम में बाब मन अक़सम अला अख़ी में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो सहाबी आहे जेको सॼी राति तहज्जुद जी नमाज़ पढ़ंदो आहे। तव्हांजो नबी करीम सलाम खे इत्तला मिली पाण करीमन चयो सम्झायो त अबू दरदा सॼी राति नमाज़ कान्हे पढ़बी, नफ़ली निंड बि कबी, आराम बि कबो, कुझु टाइम नमाज़ बि पढ़बी। हे उहो सहाबी सॻोरा जेको हर रोज़ नफ़ली रोज़ो थो रखे, हर रोज़ नफ़ली रोज़ो। नबी सी जी ख़बर पहुचे थी, नबी सी मना था अबू दरदा इहो कोन्हे कबो, नफ़ली रोज़ा रख बाबा छॾ बाबा, अहिड़ो कमाल दर्जे जो आबिद ज़ाहिद माण्हू। हदीस किताब ज़ुहद में इमाम वकील रहमतुल्लाह अलैहि बाब क़ाइम कयो बाब तफक्कुर। और हदीस आंदो सहाबा जे ज़माने में ताबईन जे ज़माने में वॾा वॾा क़ाबिल माण्हू परे खां पंध करे ईंदा हुआ छाजे लाइ, अबू दरदा सां मुलाक़ात करण जे लाइ। रुगो इन माण्हू खे ॾिसूं, रुगो इन माण्हू सां मुलाक़ात कयूं, एॾो वॾो दीनदार माण्हू आहे। पर हदीस किताब मुस्नद अहमद में सैयदना अबू दरदा जी हदीस में हिकिड़ी हदीस अचे थी हिकिड़े ॾींहुं माण्हू खे ॾिसण वारे ॾिठो वॾो थी वियो आहे, झूनो बुज़ुर्ग, अञा वण पियो पोखे, हिते वण पोखे, हुते वण पोखे, हुते वण पोखे। आख़िर हुन माण्हू पुछो अतफ़अलु हाज़ा व अंत साहिब रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अबू दरदा त अल्लाह जे रसूल जो साहिबी एॾी वॾी उमिरि अञा वण पियो पोखे। अॻियां चवण लॻो इन जे करे नबी सलाम फरमायो जॾहिं बंदो को बि वण पोखे थो, को बि बूटो पोखे थो, इल्ला कान लहू सदका, हे बंदे जे तरफ़ां सदको आहे। नबी हदीस वारक अल्फाज सदको बेहड़ो। सही मुस्लिम में किताबुल मसाकात में बाबो फज़लिल गरस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया सदको बेड़ो जेको सदको जारी क़यामत ताईं जारी हूंदो। हमरा वण पोखियो दुनिया मां लॾे वियो, वो जवान सुतो क़बर में पियो आहे, पर इन जे पोखियल वण ते अची पखी वेठो, को छां में जानवर वेठो, को माण्हू वेठो, इन गजर मिले शायदि औलाद याद कंदो करे, शायदि इनके बचड़नि विसारे के ॾियो, पोयां सदको ख़ैरात मामलात मसला शायदि रुकी विया, पर हिन जे क़बर में वण अजर पहुचाए थो। हिन जेको बूटड़ो पोखियो हो इन बूटे जे करे बि अजर सवाब अॼु त हिन खे क़बर में मिले। तो नबी करीम इस्लाम रग़बत ॾियारी बेहतरीन नेकी, बेहतरीन सदको भला कयो, सदके जारिया वण पोखण, पोखियो वण पंहिंजी आख़िरत लाइ। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम टियों जेको कमु ॾिसो सही बुखारी में किताबुल जिहाद में बाब फज़ल मन मता हम लहू फि सफ़र। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो त उहो माण्हू हिकिड़ो माण्हू पंहिंजी सवारी ते वञे पियो, ॾिसे थो मुंहिंजी सवारी ते जाइब आहे, हिकिड़े माण्हू रस्ते में रोके राजा साहब बी थोरो मूंखे अॻिते खणी करे, नबी जी फरमायो इन खे पाण सां गॾु खणी अॻिते मंज़िल ते हले, इहो बि सदको आहे। मतां चओ त सदको रुगो पैसा ख़र्च करण जो न, पाण वर में इहो बि सदको आहे। अॻियां पाण वर में हिकिड़ो माण्हू वञे पियो, हुनखे बेचो वञी हुई पियो, इन सवारी ते मुंहिंजी ही शइ ते इहा गॾु खणी हले, हुनजो सामान खणी करे सवारी ते रखे, नबी करीम इस्लाम इरशाद फरमायो पाण वर में इहो बि सदको आहे। हदीस किताब सही बुखारी में किताबुल जिहाद में बाब फज़ल मन हमल मताअहु फि सफ़र। पाण फरमायो दल तरीक़ सदका। हिकिड़ो नओं माण्हू आयो आहे, रोड जी ख़बर कोन्हे त पुछा पियो करे, मूंखे वञिणो आहे पर ही सैदाबाद कहिड़ो पासे गाॾी वेंदी, पिलाणो ॻोठ कहिड़े पासे आहे, नबी जी फरमायो तव्हां अॻिते वधी उनखे इन ॻोठ जो इन इलाइक़े जो पार पतो ॾियो, इहो बि सदको आहे। अलाह जा फ़रिश्ता तव्हां लाइ सदको लिखंदा। क़यामत जे ॾींहुं तव्हां जॾहिं महशर जे मैदान में ईंदो न, इहा शइ तव्हां जे लाइ सदको आहे। हदीस किताब सुनन तिरमिज़ी में अब्वाबुल बिर्र व सलाम में
बाब माजा फी सनाइल मारूफ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान पाण फरमाए जेकॾहिं तव्हां खां वरी को नाबीना माण्हू पुछा करे वीचारो खिन खां नाबीना ॾिसी तव्हांजा आवाज़ ॿुधी तव्हांखे अकल की तव्हां वेझा वियो तव्हांखां रस्तो पुछा करे रोड पुछा करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाए तव्हां इन नाबीना खे जेकॾहिं उनजे इलाइक़े जी ख़बर ॾियो था उनखे पहुचायो था अॻु भराई कयो था रहनुमाई कयो था नबी जी फरमाए इहो बि सदको ये न समझो त ही नाबीना असांखे झलियो आहे बोझा यकीन ॼाणियो हुन जेको तव्हांखे रोकियो आहे न इहो तव्हांजो फ़ाइदो आहे हिन खे तव्हांजो ॾस ॾियण हिन जी तव्हांजी रहनुमाई करण इहा रहनुमाई तव्हांखे उते कमु ईंदी जिते दुनिया जा वो लख करोड़ बि कमु कोन ईंदा मनोर में नाबीना ते शफ़क़त कंदे मेहरबानी कंदे हुनजी रहनुमाई कर ही बि सदको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो सदको जंहिंजो एॾो तज़किरो ॿुधो था वॾो अज़ीम अजर आहे पालवर में कंहिं बि ज़रूरतमंद खे का बि ज़रूरत आहे कंहिं बि क़िस्म जी तव्हां अॻिते वधी हुनजी मदद कयो था मदारत कयो था पालवर में इहो बि सदको आहे अॼु से किताब सही बुखारी में किताब अदब में बाब अला कुल्लि मुस्लिमिन सदका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया अला कुल्लि मुस्लिमिन सदका हर मुसलमान खे खपे तो सदको करे असाब सगोरे के वधी करे पुछा कर अल्लाह के रसूल फइलम ये जी त अगर उन वटो शई न हुजे का ताकत ही न हुजे तो पो छा करे सदके जी एडी बड़ी फजीलत आ पान फरमायो उन मानू के खपे फयहमल बियदई मजदूरी करे मेहनत करे हथ सा पोरियो करे फयल्फु नफ्सहु यतसद्दक पांजो पान के भी फायदो ने सदको भी करे सदके करण वारा मानू ही लडे विया सदको कयूं ही कोन अञा नमाज थोड़ी घणी अथव रमज़ान भी न कुछ न कुछ अञा भी रोज़ा आहिनि कुछ न कुछ ज़िक्र फिक्र आहे सदके असां हिकिड़ो दोस्त आहे ॾाढी भली ॻाल्हि कंदो आहे बुज़ुर्ग वॾड़ो वॾी उमिरि जो चवंदो आहे त मोले साहिबु जेकॾहिं कंहिंखे बि ॿांह मां वठी चऊं न दा हल निमाज़ ते उहो कंधु कोन कढाईंदो हले हलंदो निमाज़ ते जेकॾहिं कंहिंखे ॿांह मां वठी करे चओ नी यार ग़रीब आयो हिनखे को अटे जो किलो थो वठी ॾे इहो कमु कोन कंदो असीं सदके वारे मामले में गरीब गुरबे ते ख़र्च करण वारे मामले में सफ़ा पुरते आहियूं पर इन जी जेका अहमियत न वेसी दसी जा जंहिंजे लाइ हुकम त असीं बुखारी पढ़ो किताब ज़कात पढ़ो असहाब सगोरनि जा तव्हांखे वाक़िया मिलंदा जो कई असहाब जे बारे में तव्हांखे रिवायतूं मिलंदियूं जेके बाज़ार में कमाईंदा इन नीयत सां थोरो मिले कुझु घर में ॾियो ॿियो सदको कयो बल्कि अहिड़ा बि तव्हांखे वाक़िया मिलंदा सही बुखारी किताब ज़कात पढ़ो साहब सगोरा कमाए करे पंहिंजे ज़रूरत लाइ थोरो रखंदा अक्सर हिसो सदको करे छॾींदा पाण घर में सदको कंदा कयो साहब सगोरे वरी सुवाल को अल्लाह जे रसूल जेकॾहिं को न कमाए सघे कंहिंमें ताक़त न हुजे उहो छा करे पाण फरमाए फयुईन ज़ल हाजतिल मलहूफ उन खपे कि हाजतमंद के ज़रूरतमंद जी मदद करे इहो सदको आहे जेकॾहिं तव्हांखे अजर जो सवाब जो आख़िरत जो इन शयुनि जो फिक्र आहे न कंहिं ज़रूरतमंद जी मदद कयो इहो बि सदको आहे हदीस किताब सुनन तिरमिज़ी में अब्वाबुल बिर्र व सलाम सागे बाब में बाब माजा फी सनागिल मारूफ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया तमाम को माण्हू रस्ते ते हलदे फिरदे जेकॾहिं को पत्थर पियो आहे को कंडो पियो आहे का रस्ते ते नुक़सान पहुचाइण वारी शइ पई आहे तमाम को माण्हू उनखे हटाए रोड तां पासे ते करे ॾे हीउ बि सदको आहे क़यामत ॾेढी जॾहिं महशर जे मैदान में ईंदो न ही हिन जो कमु सदके जी सूरत में ईंदो जी इब्तिदा में ॿुधायो सदको थोरो कयो वॾो अजर वठो बल्कि हदीस किताब सही मुस्लिम में किताबुल बिर्र व सिला में तो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान है पाण फरमाए जेकॾहिं अल्लाह राज़ी थी पवे त ही नंढड़ी मेहनत कंहिं जेकॾहिं रस्ते तां अहिड़ी शइ हटाई पाण फरमाए इन माण्हू खे अल्लाह ताला इन नेकी जे बदिले में बि जन्नत ॾियो छॾे छो त अल्लाह त वॾो सखी आहे अल्लाह जा खज़ाना त तमामु वॾा आहिनि असीं ही ॻाल्हियूं ॿुधी हैरान था थियूं हेतिरी नेकी वरी हेॾो अजर इहो तॾहिं था सोचूं जो असीं पंहिंजे ज़हननि ते हिरे लऊं अल्लाह जा खज़ाना अहिड़ा आहिनि अल्लाह सखी एॾो आहे जो फरमाई जेकॾहिं नंढड़े पोइ क़यामत जे ॾींहुं जंहिंजी पर्ची मां रुगो ला इलाहा इल्लल्लाह निकिरे उमिरि केतिरी 30 साल 40 साल 50 60 70 अले केतिरा साल उमिरि हिकिड़ो कलमो निकिरी पियो बदिलो जन्नत अल्लाह त वॾो सखी आहे बानपर में इहा शइ बि सदको अथव नबी जी फरमायो कसरत सां ज़िक्र कयो ज़िक्र बि सदको अथव ज़िक्र त ज़िक्र हुई आहे ज़िक्र जा हुई खोड़ सारा फज़ाइल अॼु असीं ज़िक्र में बि सुस्त आहियूं असांजूं कचहरियूं मजलिसूं सियासत वॾे राय हिन जी ॻाल्हि हुन जी ॻाल्हि
वरी जो किथे अकेलाई जो मौक़ो तो मिले तने मोबाइल ठाठो फिटाए गयो बा नौजवान के मन को मौक़ो मिले दोस्त उथिया ना इन की बल्कि हींअर तो सिस्टम में 5 ॼणा वेठा हूंदा 5 नी वटि मोबाइल मत वरी जो उथी वियो तो वरी भी आ मोबाइल अल्लाह जा बानो हे जिंदगी अल्लाह छाले ॾिनी आहे पर में तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला ही जेका रब सी तव्हांखे ज़िंदगी ॾिनी आहे कई जमन पिया कई मरण पिया पर महीने जे पोयां हिकिड़ो ई सिलसिलो आहे अल्लाह ताला ॾिसे थो आसमान चाहे थो केरु आहे तव्हां मां जेको भला कमु करे ही ज़िंदगी मिली न कम ले घर में वमा खलक़तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून अल्लाह ताला फरमाया तो असां जिन्ननि इंसान के पैदा इने जे लाइ कयो आहे त असांजी बंदगी कनि हिते रब्बुल आलमीन फरमायो हलता अलल इंसान हीनुम मिनद दहर लम यकुन शैय्यन मज़कूरा इल्ला खलक़नल इंसान मिन नुतफतिन अमशाजिन नब्तलीहि फजअलनाहु समीअन बसीरा रब ताला फरमाया तो तुम थोड़ो पोइते वञो तव्हां मां केरु हो इते मां वेठा 100 साल अॻु में असां मां केरु हो केरु ई कोन्हो नालो निशान कोन्हो ही कंहिं हिते आंदो पर भी असां तव्हांखे आंदो असां तव्हांखे पैदा कयो छाजे ले पैदा कयो हे दुनियादारी जे सभिनी कमनि खे तरजीह ॾियो त असां तव्हांखे इन जे करे पैदा कोन कयो असां तव्हांखे इन जे करे पैदा कयो ताकि तव्हांखे आज़मायूं दुनिया खे भी अहमियत ॾियो पर दुनिया खां कई गुना वधीक पंहिंजी आख़िरत खे अहमियत ॾियो पर ज़िंदगी जो मक़सद इबादत अल्लाह वक़्त ॾे टाइम ॾे फुर्सत ॾे मोबाइल अल्लाह जे ज़िक्र में लॻो अल्लाह जी याद में लगो जिक्र जी फजीलत छाहे पर में वज़कुरूनी अज़कुरुकुम मंदा तमाम मुखे याद कयो मां रब तमाके याद कया हदीस किताब से बुखारी में किताबुल बदल खल्क में बाब फज़ल ज़िक्रिल्लाह तआला में हदीस मुख्तलिफ से मुस्लिम में किताब ज़िक्र व दुआ में बाब फज़ल इज्तिमा में नबी जी फरमायो हदीस कुदसी अल्लाह ताला फरमायो तो बंदा तमा मुखे याद कयो और अल्लाह तमाके याद कयो तव्हां मूंखे अकेलाई में यादि कंदो तव्हांखे तन्हाई में यादि कंदसि तव्हां जेकॾहिं मूंखे माण्हुनि जे हुजूम में यादि कंदो त तव्हांखे फ़रिश्तनि जे हुजूम में यादि कंदसि केॾी वॾी ज़िक्र जी फज़ीलत आहे उहो ज़िक्र जी त फज़ीलत आहे ई आहे पर जेका बुखारी शरीफ़ जी हदीस तव्हांखे हवालो ॾिनो त जेके माण्हू रुॻो ज़िक्र जी मजलिस में आया अल्लाह जी यादि जी मजलिस आहे अल्लाह जी दावत आहे अल्लाह जी ॻाल्हि ई अल्लाह जी नबी जी फरमायो अल्लाह ताला जॾहिं हिन मजलिस वारनि खे ॾिसे थो रब ताला फरमाया तो फरिश्तो गवाह थियो इन मजलिस में जेके आया मुमिनी के माफ कयो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा फरिश्तो सवाल करे तो अर्ज़ करण वारो करे तो अल्लाह हे जेके सब आया जिन सबनी में एक एड़ो भी बंदो आ जेजी मुराद जे जो मकसद तूनी याद कोने का अल्लाह तुंहिंजो ज़िक्र उन जो मकसद कोने को पंहिंजे के कम सां आयो आहे उन जो के माण्हू में कम हुयो उन माण्हू खे तलाश कंदे कंदे ते पहुतो आहे छा इन जे लाइ बख़्शिश लिखी वञे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रब जे तरफां चयो वेंदो आहे इन्हे जे लाइ लिखी वञे छो त हिन मजलिस में जेको बि आयो आहे सब को खुश नसीब आहे बदनसीब को बि कोन्हे ज़िक्र जो छा आहे ज़िक्र जी फज़ीलत हयाती असां पंहिंजी विञाए छॾी ज़िक्र खां परे पर वरना इहो जेको ज़िक्र अथव न ज़िक्र त आहे इहे सभु शयूं त आहिनि पर ज़िक्र क़यामत जे ॾींहुं ॿिया त खोड़ सारा बदला सवाब अजर बणिजी करे ईंदो पर ज़िक्र सदको बणिजी करे ईंदो हदीस किताब से मुस्लिम में किताब ज़कात में बाब बयान इन इस्म सदका यक़उ अला कुल्लि नौइन तो लफ्ज़ सदको खोड़ सारे माना में इस्तेमाल थे इमाम साहब हदीस आंदी नबी के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा इन कुल्ल बितस्बीहतिन सदका ये तमाम जेको सुभान अल्लाह चओ था इन जा ॿिया त खोड़ सारा फ़ाइदा पर हिकिड़ो फ़ाइदो इहो त क़यामत जहिड़े हे सुभान अल्लाह सदको बणिजी ही पढ़े तस्बीह पियो अल्लाह जा फरिश्ता हिन जे लाइ सदको पिया लिखनि बार फरमाई तव्हां मां को माण्हू तकबीरात जा कलिमा चए अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर को माण्हू तहलील जा कलिमा चए ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह को माण्हू चए अल्हम्दुलिल्लाह 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 नबी करीम इस्लाम इरशाद फरमाए क़यामत जे ॾींहुं इन बंदे जा ये जेके अमल अथव जेके हे अज़कार ज़िक्र त ऑलरेडी आहिनि ई आहिनि पर गॾो गॾु क़यामत जे ॾींहुं इन जे बदिले में इनखे सदके जो सवाब बि मिले नबी करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो मस्जिदन सां ताल्लुक जोड़ियो
अल्लाह जे घरनि में विखूं घणे खां घणियूं खणो। मोरी ते रोज़ वञो था, घर जे साम्हूं मस्जिद आहे, हिते रोज़ अचो था, उते रोज़ वञो, सुबुह जो बि वञो, शाम जो वञो, घर जे दर ते मस्जिद आहे, नथा अचो। हालांकि एॾे जेके तव्हां जो विखूं खजनि थियूं, थी सघे थो त इहे विखूं सुभाणे तबाही जो कारण बणजनि। जे अज़ाइम सुठा कोन्हनि, इरादा सुठा कोन्हनि, हिन मस्जिद सां तालुक जोड़ियो, बार बार अचो वञो। छो हदीस किताब से बुखारी में, किताबुल जिहाद में, बाब फज़ल मन हमल मताहु फि सफर, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, पाण फरमाई जेके तव्हां विखूं मस्जिद ॾे खणो था न, इहे विखूं बि सदको अथव। हालांकि न ख़र्च तो कुछ भी कोन कयो। यार साहब वियो घरां, नमाज़ पढ़ी मोटी आयो, इन हिकड़ी नमाज जा अल्ले केतिरा जा। अज़ान जो पंहिंजो सवाब, वुज़ू जो पंहिंजो सवाब, मस्जिद में चिरबो वेठो उन जो पंहिंजो सवाब, सफ़ में जंहिंमहिल बीठो उन जो पंहिंजो सवाब, वरी जेॾी महिल जो क़ुरान हकीम जी तिलावत कई उन जो पंहिंजो सवाब, रुकू जो सजदे जो पंहिंजो सवाब। हे सवाब तो सभु पंहिंजी जाइ ते, पर नबी करीम अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो, हे जेके विखूं खणी आयो आहे, हे विखूं इन जो सवाब, सवाब बेड़ो जहिड़ो सदको। जामचरी नाम अमाल जा दफ़्तर खुलंदा त सदको लिखियो पियो, हालांकि कहीं कोन को ये सदके जो सवाब इनके मिले। छो ये मस्जिद ॾे जाम ईंदो। वाह अल्लाह जी सखावत, इन घर जे तालुक जी जोड़ियो, यकीन ॼाणियो हिननि घरनि सां तालुक जोड़ियो, हिननि घरनि जा बस खादिम थी पओ। माने दिल में मोहब्बत सिक कहिड़ी हुजे, हर वक़्त मस्जिद रुख हुजे। हदीस किताब मुस्नद अहमद में से अब्दुल्लाह बिन उमर की हदीस में तव्हांखे हदीस मिलदी, नबी करीम अलैहिस्सलाम ने इरशाद फरमायो, हे जेके विखूं मस्जिद ॾे खजन दियूं, पाण घर में जे बंदे हे पैर रखियो न, हिकड़ी नेकी मिलेसि, वरी जो पैर खयई त वरी ॿी नेकी मिली। विख हिकड़ी, नेकियूं ॿ, विख हिकड़ी, सदका ॿिनि क़िस्मनि जा। इहो ई सभु बातूं सही बुखारी से मुस्लिम में किताबुल अज़ान, किताबुल सलात में अबवाब मिलदा मस्जिद ॾे खजन वारे विखनि जो बयान। नबी सी एडी असहाब सगुरनि खे रग़बत ॾियारींदा हा, हो तालुक जोड़ियो हिन अल्लाह जे घरनि सां। का ख़बर कान्हे तो सुभाण को सिज नसीब थे हले न थे। असां खां थुल्ला, सुहिणा, ताक़तवर, पैसे वारा, नाले वारा, शोहरत वारा रोज़ कब्रनि में पिया सुम्हनि। का ख़बर कान्हे केॾी महिल मौत जी घड़ी मथां थी अचे। हिन पंहिंजी हयाती के मक़सद में ॻाल्हियूं, सभ खां पहिरियों कमु जेको अल्लाह जो घर दर ते इन सां तालुक जोड़ियो, हिन सां विखूं, हिन सां तालुक केॾो अहम आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में बाजा साहब सगुरा उनजा घर मस्जिद खां परे आहे। मस्जिद जे पासे में कुछ जगहूं खाली थियूं, उन साहब सगुरनि सोचियो त हाणे असीं आसे आसे मस्जिद जे पासे में शिफ्ट थियूं, मस्जिद ॾे वेझा थी वेहूं त मस्जिद वेझी हुजे। हाणे सोची पिया, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इत्तला मिली, के ख़बर ॾिनी, वो जेका फलाणा साहब सगुरा परे खां लॾे मस्जिद जे पासे में अचणु चाहिनि था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उनखे घुरायो, पाण घर में ॿुधो तव्हां हुतां खां लॾे हिते मस्जिद जे पासे में अचण था चाहियो। अर्ज़ कंदा जी या रसूल अल्लाह रसूल, बिल्कुलु ई असांजी इहा ई सोच आहे। पाण फरमाया अलैकुम दियारतुम, इते सही आहे। हे भई इन्हनि घरनि में वियो छाजे ले, ही जेको तव्हां पंध करे था अचो न, इन विख विख जो अल्लाह तव्हांखे क़यामत जे ॾींहुं अजर ॾींदो। हे नेकियूं आहिनि। तो फरमाया हिन मस्जिद सां तालुक, मस्जिद ॾे विखूं जेके तव्हांजो खजनि थियूं, हे सदको अथव, ही नेकी अथव, महरूम न थियो। जे मस्जिद जा तालुक न अथव न, वॾो तव्हांजो दुकान, वॾी तव्हांजी पेढी, वॾो तव्हांजो बंगलो, वॾी तव्हांजी गाॾी, वॾो तव्हांजो नालो, पर यादि रखो कि मौलवी जी फतवा कोन्हे, हे क़ुरान अथव। जे मस्जिद सां तालुक नथा जोड़ियो, हेतिरी ज़िंदगी अथव मज़े जी, अॻियां जहन्नम अथव, जहन्नमिन वारी मौत अथव, जहन्नमिन वारी क़ब्र अथव, जहन्नमिन वारी क़यामत अथव, जहन्नमिन वारा मामला अथव, जे मस्जिद सां तालुक नथा जोड़ियो। पर में फी जन्नाति यतसालूननी मुजरिमीन मा सलककुम फी सकर कालू लम नकु मिनल मुसल्लीन। अल्लाह ताला इरशाद फरमायो, क़यामत का बाद में जरे मामला ते थी विदा, जन्नती जन्नत में, जहन्नमी जहन्नम में। रब्बुल आलमीन फरमाया तो कला जहन्नम जी वादी सकर में सड़दा पिया। सकर
चाहे कुरान फरमाए वमा अदराका मा सकर ला तुबकी वला तदर लवाहतुल लिल बशर। ऐ बंदा ऐ मुखातिब तो के केड़ी खबर सकर चाहे सकर जहन्नम जो ने वादी जो नालोवा सकर ने मुश्किल तरीन जगह जो नालोवा जे के सकर में दाखिल दिया न खत्म थी ना बाकी बचला सदाई सदा सदाई सदा ए जहन्नम जे वाद वना आखिरी वादिया। अल्लाह ताला फरमाया तो कुरान ने सकर वादी में सरदा प्या दिसन वारा किसी करे उनके सुजानी दा पुछा कदा उनका हो के रखा जमाली जे गोठवार गौर कयो जे असां पंहिंजे मामला ते गौर विचार न कयो थी सके तो सुभाणे हुए असी हुजो जो तो जहन्नम जे ला जन्नत जे ला कुंबे कबीले जी गाल कोने गुनाही अमल जे अमल साले कया जिन रब के राजी कयो केड़े भी खानदान जा जन्नती बणजी विया जिन अमल भला न कया रब के राजी न कयो दीन दे रुजू न कयो केड़े भी खानदान जा केड़ी भी बोली गालाइंदा केड़े भी इलाके जा वनी करे जहन्नम में पिया। अल्लाह ताला फरमाया तो जहन्नम के सकर जी वादी में सणवार के दिसन वारा दिसी करे पुछा कंदा मा सलककुम फी सकर तमा के सकर में केड़ी शयां दोवा इने केड़े गुनाह जे कर सकर दी वादी में सड़ो था प्या रब जो कुरान फरमाया तो सकर में सड़न वाला जवाब केड़ो दीदा पेरो पेरो न जे चपड़न दे जवाब केड़ो दो लम नकु मिनल मुसल्लीन नमाज कौन पढ़दा हावे नमाज का परे आयो डाठो बुरो अंजाम नमाज थी अल्लाह के घर से ताल्लुक जोड़ो हेडे जो भी खूब सदको दो। नबी करीम ने सलाम इरशाद फरमायो मानो सा प्यार सा मिलो इज्जत सा मिलो मोहब्बत सा मिलो हुंदा न माशरे में मानो ही हथ ॾींदा निरड़ ते सदई गुंज जे हथ ॾिनो उन जो पटको दूड़ हर वक़्त चिड़ ऐं कावड़ में मस्जिद में आयो मस्जिद वारा परेशान ओताक में आयो ओताक वारा परेशान घटी में साम्हूं नज़र अचे ॾिसी अंदर में बाह वठी वेंदी मियां 2 मिंट न निकिरां आयो गुज़री वञे जंहिं कंहिंखे ॻिची में इहे तबियतूं न धारियो नबी ने फरमायो सुहिणा अखलाक धारियो सुहिणा ख़ुल्क़ धारियो माण्हुनि सां प्यार सां मिलो खंदा पेशानी सां मोहब्बत सां मिलो हे मोहब्बत सां मिलण बि सदको आहे। पढ़ो हदीस किताब सुनत तिरमिज़ी में अब्वाबुल बिर्रि वस्सलाम में पाण फरमायो तबस्सुमुक फी वजहि अखीक लक सदका पंहिंजे भाउ सां मिली के मुसलमान सुहिणे नमूने प्यार सां मोहब्बत सां अखलाक सां बेहतरीन तरीके सां तूं मुलाकात कर हे मुलाकात करण सदको आहे। यकीन ॼाणियो इंसान इरादा दुरुस्त करे रब हर अमल जे बदले में बंदे खे नेकी थो ॾे रुगो इरादा नेक हुजनि सोचूं सुठियूं हुजनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो चङी ॻाल्हि चओ माण्हुनि खे बुरी ॻाल्हि खां रोकियो इहा शइ सदको आहे। घर में बाजार में दफ्तर में मस्जिद में घटी में गली में गुनाह जो कम ॾिसो था न कंदे करे गुज़री छो था वञो कुछ हो ही नथा ज़ाती तौर ते को मामलो थिए थो त वॾी दांद आहे की मूंसां हे ज़्यादती आहे। ईमान वारो हो जिथे जेका ग़लती ॾिसे बुराई ॾिसे खामी ॾिसे चवे मियां हे ग़लति आहे ही शइ हिते न थियणु घुरिजे पर मैं सच चो सुणी गाल चो बुराई का रोकियो। नबी ने फरमाया सागी याद हदीस मारक में के अल्फाजन पर फरमाए तमा नेकी के दस्यो न इहो सदको तमा के बुरे कम का मन कयो न नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो पाण फरमाए इहो भी सदको रब तो खोड़ सारा मौका ॾिना पाण फरमाए तमा बिन विढ़लन जे विच में इंसाफ कयो सुलह कयो न इहो भी सदको बबा विड़ी पियान ब दोस्त विड़ी पियान ब पाड़ेसरी विड़ी पियान ब नमाज़ी विड़ी पियान ब जमाती विड़ी पियान ब मुसलमान विड़ी पियान ब ताजिर विड़ी किथे बि पाण में अणवण थी वई आहे अॻिते वधी ॿिन्ही जे विच में इंसाफ़ सां ॻाल्हि ॿोल करे उन्हनि जी सुलह कयो। हदीस किताब से बुखारी में किताब जिहाद में बाब मन अखज़ बिर रिकाब में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान जेको उन ॿिन्ही जे विच में इंसाफ़ करे सुलह थो करे पाण करीम ने फरमायो इहो बि सदको। क़यामत जे ॾींहुं जॾहिं महशर जे मैदान में इजवान ईंदो इन जे नाम अमाल में सदको होंदो हालांकि ज़ाहिरी तौर ते ख़र्च तो कयो ही कोन पर हिन दुनिया में माण्हुनि जे विच में सुलह कयो फरमाई सुलह बि क़यामत जे सदको। नबी करीम सलाम इरशाद फरमायो जिथे वेहो सुहिणी ॻाल्हि चओ जिथे वेहो था बुरियूं ॻाल्हियूं गार गंद फुज़ूल गिला गीबत तंज़ तुहमत तनकीद चथर टटोल खिल हे कम छॾे ॾियो
तव्हां रुगो सुहिणो ॻाल्हायो, दीन जी ॻाल्हि कयो, दुनिया जी ॻाल्हि, भलो जुमिलो ज़ुबान मां कढो न। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, पर में इहो बि सदको आहे। हदीस किताब से बुखारी में किताब जिहाद में बाब फज़ले मन हमल मताहु फि सफर, पाण फरमाए ही जेको तव्हां सुहिणो ज़ुबान मां जुमिलो दा कढो न, हे जुमिलो बि सदको आहे। ईअं कोन्हे त को नंढड़ो सदको आहे, नंढड़ी नेकी आहे। या नेकी तव्हांखे जहन्नम खां बचाए सघे थी जेकर तव्हां इख़लास सां कयो। हे तव्हांजे ज़ुबान जा सुहिणा ॿोल जे अल्लाह जे दर ते क़बूल पण वॾी नेकी आहे। पढ़ो न हदीस किताब सही बुखारी में, इमाम बुखारी वाला हदीस मुबारक कहानी सैयद अदी बिन हातिम फरमाइनि था तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, इत्तकुन नार वलो बिशिक्कि तमर। पाण फरमाए पंहिंजो पाण खे जहन्नम सां बचायो, जहन्नम खां बचायो, बचण जी कोशिश कयो, सदको ख़ैरात कयो। घणो कोंदम न, हिकिड़ी खारक हिकिड़ी खजूर अल्लाह जी रज़ा ख़ातिर इहे ई कंहिंखे ॾियो। अल्लाह घणो कोन थो घुरे। रब फरमाए तो जहिड़ो बंदा तुंहिंजो हाल आहे उन ख़ातिर ख़र्च कर। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में साहब सगुरा बादेड़ा हूंदा जेके पंहिंजे मुठ में लप में का शइ खणी ईंदा, पर फज़ीलत कहिड़ी ॾसी वई, ॾसी वई लौ अन अहदकुम अनफक मिस्ल उहदिन मा बलग मुद अहदिहिम वला नसीफ। भले माण्हू जबल उहद जहिड़ो सोन खणी अचनि पर हिन लप जो मुक़ाबिलो कोन कंदा। छो पर बि अल्लाह जी नज़र बंदे जे जज़्बे ते या दिल ते या। तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जहन्नम खां बचण जे लाइ हिकिड़ी खजूर खारक अथव, साब ख़र्च कयो। चलो इहा ना अथव न, ज़ुबान मां सुहिणो सुठो जुमिलो कढो, इहो जुमिलो तव्हांखे जहन्नम खां बचाईंदो। सुहिणो ॻाल्हाईंदा, जिथे बि कचहरी में वेठा आहियो, मजलिस में वेठा आहियो, ये सुहिणो ॻाल्हायो, इहा बि नेकी आहे। बल्कि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान हदीस किताब से बुखारी में किताबुल अदब में इमाम साहब को पूरो बाब आंदो कुल्लु मारूफिन सदका। नबी जी फरमायो कुल्लु मारूफिन सदका, को बि बेहतर कम सुठो कम मारूफ कम तव्हां कयो था नेकी आहे। कुझु ने वेंदे घुमंदे फिरदे तव्हां सुहिणे तरीक़े सां हलो था, सुहिणो अमल कयो था, अल्लाह वटि इहो सदको आहे, नेकी पर आला दर्जे जी नेकी। जो सदके जे बारे में तव्हां शुरू में ॿुधो, हिन समूरी ॻाल्हियुनि जो ख़ुलासो इहो इब्तिदा में तव्हांखे रसे ज़िंदगी अमल करण लाइ मिली आहे। उन अमल जे मैदान में अचो ऐं तव्हां पंहिंजूं सुस्तियूं ख़तमु कयूं, पंहिंजूं चुस्तियूं पंहिंजे अंदरि पैदा कयूं। यकीन ॼाणो जेकॾहिं अल्लाह जे दीन खां पुछूं था, क़ुर खां पुछूं था, हदीस खां पुछूं था, शरीयत खां मालूम कयूं था न, असांजी पंहिंजी कमाई कमु अचण वारी उहा ई आहे जेका अमल सालिह आहे। बाक़ी त जेकी दुनिया में साॼे खाॿे मूंखे तव्हांखे नज़र अचे थो ऐं त तव्हां कुझु कोन आहियूं, वॾा वॾा जिन वटि घणो कुझु हो विया हलिया का शइ नसीब कान थी। फरमाई त बंदे जी पंहिंजी जेका मिल्कियत मॾी दौलत आहे उहा अमल आहे। वधि खां वधि पंहिंजा अमल संवारियो, सुधारियो, सुहिणा अक़ीदा धारियो, सुहिणा अमल कयो। ही अमलनि जेके तव्हांखे बहितरीन ज़िंदगी, अल्लाह जॾहिं रब राज़ी थियो त ज़िंदगी बि भली गुज़रंदी। जॾहिं बंदे मां रब राज़ी थियो त मौत बि बहितर चइबी। जॾहिं बंदे मां रब राज़ी थियो पोइ त दुनिया जी नज़र में क़बर मटी जा मणनि हेठि, पर फरमाए जिन मां अल्लाह राज़ी आहे उन्हनि जे लाइ क़बर बि सम्झो त जन्नत जे घरनि मज़ा हिकिड़ो खरड़ो। जिन मां अल्लाह राज़ी आहे उन्हनि जे लाइ त क़यामत बि हिकिड़ो आहे ॾींहुं हिसाब जो। पर फरमाए ॾिसो नूर जे मिंबरनि ते वेठा आहिनि, सोना ताज पायो वेठा आहिनि, मथरे ते अहिड़ा सोना ताज अथनि सिज जी चमक बुक। हाणे ॾींहुं हिसाब जो आहे, सिज हिकिड़े मील जे फ़ासिले ते आहे, हेॾे नज़र थी पवे का परेशानी कान्हे, बल्कि वॾे इज़तनि वॾे अज़मतनि सां। छो हिननि पंहिंजी दुनिया पंहिंजे अल्लाह जे हुक्मनि मुताबिक़ आहे। फरमाई जे इहा ज़िंदगी जी वाट वठो, क़यामत भली सभु सफ़र भला, शर्त ई आहे जो आऊं तव्हां पंहिंजे अल्लाह जे दर ते मोटी अचो। इंशाअल्लाह मूंखां अॻु में तव्हां बहितरीन किताबात ॿुधा ऐं मूंखां बाद में बि इंशाअल्लाह तव्हां बहितरीन किताबात ॿुधंदो। उन विच में इहे ई गुज़ारिशात कयूं, पंहिंजो पाण खे बि कयूं, तव्हांखे बि कयूं। अचो आऊं तव्हां गुनाहनि खां सची तौबा करे पंहिंजे मालिक जे दर ते मोटी अचो। इंशाअल्लाह हिन दुनिया जी जेतिरी अहमियत आहे न एतिरी अहमियत ॾियूं जेतिरी आख़िरत जी अहमियत आहे, एतिरी आख़िरत खे अहमियत ॾियूं। हिते लाइ बि महिनतूं कयूं जेतिरो हिते रहणो आहे असांखे, उते लाइ बि तयारी कयूं जेतिरो असांखे उते रहणो आहे। अल्लाह ताला खां दुआ करूं था अल्लाह से मुंहिंजे मुंहिंजे हाल ते रहम करे, मालिक से मूंखे तव्हांखे पंहिंजे रज़ामंदी जी राह सां जोड़े रखे, मालिक से मूंखे तव्हांखे क़ुर सुन्नत जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।